अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा सिकू पंहिंजे भाउ वलू जो जेको आहे प्लान जाबिर ख़ान खां करे सघंदो, छा वॾेरो चाकर ख़ान वलू जा कातिल ॻोल्हे सघंदो, छा रूंडे वारा कूड़ ते क़ुर खणी वेंदा। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जी हाणे ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं बावक़्तन पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो जो अव्हांजो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो करे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में हिकु नओं इंट्रस्टिंग मोड़ ॿाहिरनि खे ॾिसण वटां मिलंदो। तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो सिकू जाबिर ख़ान वटि ईंदो ऐं जाबिर ख़ान खे चवंदो, मूंखे कसम आहे ख़ुदा जी ज़ात जो, जेकॾहिं मुंहिंजे भाउ वलू जो जेकॾहिं खून तुंहिंजे भाउ क़ासिम कयो आहे न, मां क़ासिम खे कॾहिं बि कोन छॾींदुमि ऐं उन सां गॾु तोखे बि पूरो ज़रूरु कंदुमि। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो चाकर ख़ान रूंडे वारनि खे गुलशेर वारनि खे ऐं उनजे भाउ ऐं होॾां जाबिर ख़ान वारनि खे सभिनी खे घुराईंदो। जॾहिं त रूंडो जेको आहे त वॾे चाकर ख़ान खे चवंदो त साईं, असां टई जेको आहे त पीउ पुटु जेको आहे अखियुनि ॾिठे शायदि आहियूं त क़ासिम जेको आहे सो वलू जो क़त्लु क़ासिम ई कयो आहे। पोइ उन खां पोइ जेको आहे शाहिदनि जी ज़रूरत कहिड़ी आहे ऐं सबूतनि जी कहिड़ी ज़रूरत आहे त तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। त वॾेरो चाकर ख़ान रूंडे वारनि खे चवंदो त तव्हां सुभाणे सुबुह सां जेको आहे टई पीउ पुटु वज़ू करे कपिड़ा साफ़ पाए ईंदो ऐं तव्हांखे मां कसम खणाईंदुमि। हाणे ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे, छा रूंडे वारा वाक़ई बि कसम खणी वेंदा या कसम खणंदा। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। तव्हांजो छा राय आहे, पंहिंजो क़ीमती राय इन बाबति ज़रूरु ॿुधाईंदा। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सिकू पंहिंजी माउ खे चवंदो त मां उन्हनि खे कॾहिं बि माफ़ु नथो करे सघां। जेकॾहिं वॾेरो चाकर ख़ान मुंहिंजे भाउ जा दुश्मन ॻोल्हे सघे थो त ठीकु आहे, वरना मां उन्हनि खे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुमि। मां पंहिंजे भाउ जा क़ातिल ज़रूरु ॻोल्हींदुमि ऐं उन्हनि खे सज़ा ज़रूरु ॾींदुमि। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह।